बोले जी ईसा आयो आ दलवानी में वायदे दे आवड़े बैठो ओता के में बैठो है ते व्याना रखो तो हां वायद को रस्तो आंदो खराब हो देवी मुझी गाड़ी से जी रोड जी भैया रस्तो करतो हां ए बाबा मानू आया ना डाउ थी तेरे मकान में तो खर्चे कयो हली बचे में मां कौन तो अल्लाह हां ने बोले के समझाएगे बाबा बोली साले आमदानी आ ना इने जो यार थई बोली अता रमन जमालिया ना इने जो यार तेरे के मोकले तो वनी वठी जंस हे भाई जा ए सारी हाड़े मेहरबानी कर छड कर यार छयो बेना मारी छने आण हालो हालो मला ओ जरे क़यामत दी रब अदालत जे कुर्सी ते वही फैसलो कर दो सामू साडी आवाम भी चला रब जलाल में हुंदो रब सा केर गाला केर रब के सामू वने कसम खुदा जो कंजी जुरत कान हुंदी 1,24,000 नबी पंहिंजे जान जो नारो हणदा जॾहिं रब जलाल में हुंदो तॾहिं उनखे साम्हूं जेका ज़ात वेंदी उहा रहमत लिल आलमीन थी वेंदी रब ॾाओ थी रब थधो थी रब कावर न कर मुंहिंजी ग़रीब उम्मत अथई मिस्कीन इहो नबी अथव जंहिंजो रिश्तो मज़बूत आहे उहो नबी अथव जेको हसीननि जो बादशाह आहे उन ते तव्हां असां कलम पढ़ी